ठटे मां रमज़ान मेमो जी रिपोर्ट मूजिब कारपोरेट फार्मिंग ऐं 6 नवनि कैनालनि ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां झंपीर बाईपास खां झंपीर शहर ताईं हिकु एहतिजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरे जी अॻुवाणी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी अॻुवाण अब्दुल कादिर राटो ऐं ॿियनि कई। रैली में अवामी तहरीक ज़िले ठटे जे सदर रज़ाक चांडियो, मिठा ख़ान लाशारी, शाह मोहम्मद चांद, बिलावल लाशारी, ग़ुलाम अली ज़ौहर, अनवर पालारी, अमानुल्लाह बरोही, सदाम चांद, समाजी अॻुवाण कोहिस्तानी मोहम्मद अनवर जाखरो समेत वॾे अंग में शहरी शिरकत करे सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त 14 मार्च दरियाहनि खे बचाइण जे आलमी ॾींहं जे मौक़े ते अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां सिंधु दरिया जे मुख़्तलिफ़ हंधनि लबे बहिराण सखर, खैरपुर लाड़काणो पुल, दादू मोरो पुल, अलमंज़र जाम छोरो, दोल दरिया खान पुल ऐं ठट्टो सिजावल में सिंधु दरिया जे किनारनि ते सिंधु खे गुलनि जी भेटा पेश करे दरिया ते लॻंदड़ धाड़नि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वेंदो। हिननि चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले में कोहिस्तान, काछे समेत समूरी सिंध में कब्ज़ागिरी कई पई वञे। ज़ुल्फ़िकाराबाद, बैरिया टाउन, कमांडर सिटी, विंड पावर प्रोजेक्ट, DHA समेत मुख़्तलिफ़ कब्ज़ागिर कंपनियुनि ऐं प्रोजेक्टनि लाइ सिंध जी लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे। मक़ामी माण्हुनि खां ज़मीनूं फुरे कंपनियुनि खे ज़मीनूं ॾेई सिंधियुनि खे पंहिंजे वतन में ई बेवतन कयो पियो वञे। हिननि चयो त असांजी जदोजहद जारी आहे ऐं जारी रहंदी। दरिया ख़ातिर, अॼु सिंधु ख़ातिर, वसीलनि ख़ातिर शहबाज़ आवाज़े कर ऐलान, तो सिंध खबाई, तो सिंध खबाई। सिंधु दरिया ते कैनाल, कारपोरेट फार्मिंग, कारपोरेट फार्मिंग, कारपोरेट फार्मिंग, सिंधु दरिया ते नया कैनाल। मां पीअ जी थोरी जगह ख़िदमत करियूं था, उनजी लिस्ट खणी कोन बीहंदासीं। लतीफ़ चयो आहे कड़े ऐं कड़े पर में पेर पुनो जो, कड़े ऐं कड़े पर में पेर पुनो जो, सिक ॿधाई संदरो जान बलाए जड़े, लांचे लक लतीफ़ चए मुंद झेड़े ऐं झड़े, तब पनीअ सां न पड़े जे उमिरि सॼी आई। हीअ जदोजहद अञा लापलाले जेल में कोन विया, अॻे त विया आहियूं पर हिन जदोजहद में कोन विया आहियूं। अञा मथा कोन फाटा, असांजा मथा बि फाटा आहिनि, जेलनि में विया आहियूं, पर जे हिन जदोजहद में वियासीं त बि हिन क़ौम जे निजात ऐं छोटके लाइ इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे, इहो लेखो कोन कबो। तंहिंजे करे आऊं हिन ॿिनि सिटुनि सां पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुसि त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री त लॻे माठ मुरनि खे डूंगर पवन दरी वञनि वण भरी ओभर उभरे की न की। तव्हांजी वॾी महिरबानी। तूं तयार आहीं? जेको तयार हुजे हथ मथे करे 14 तारीख़ ते जिते जिते दरिया वेझो आहे, असां दूल्हे दरिया खान पुल ते हितां जा दोस्त उते गॾु थींदा पंहिंजे दरिया जे बचाइण जे लाइ। उते तव्हां झंपीर जा माण्हू, हिन इलाइक़े जा माण्हू, सभु माण्हू लखनि जे तइदाद में पंहिंजो दरिया बचाइण जे लाइ गॾु थियो ऐं उन्हनि खे मैसेज ॾियो त तव्हां पंहिंजा दरिया बचाइण जे लाइ गॾु आहियो। असीं बि